चीफ जस्टिस यही अफरीदी जी सदारत हेठ जुडिशियल कमीशन जो इजलास अॼु 2 वॻे तलब करे वरितो। इजलास में सिंध हाई कोर्ट में आइनी बेंचिस लाइ जजिस जी नामज़दगी ते गौर कयो वेंदो। इजलास में जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस मुनीब अख्तर ऐं जस्टिस अमीनुद्दीन खान शरीक थींदा। पिरियालो बरसां छुरिन जा वार करे पीरसन कतल गोचो गुलाम नबी बदाई शेख में अण सुञातल जवाबदार घर में दाख़िल थी छुरिन जा वार करे 60 वरनि जे गुलाम नबी शेख के कतल करे फरार थी विया। इतला ते पुलिस पहुची मक़तूल जो लाश खणाए पोस्टमार्टम लाइ अस्पताल पहुचायो। आईथल चीफ रैली में अॼु क्वालिफाइंग राउंड जा मुक़ाबला थींदा। चीफ रैली में साहिबजादा सुल्तान, नादिर मक्सी, सलमा खान बरवत ऐं दीना पटेल समेत 80 खां वधीक मर्द ऐं औरत रेसर्स शरीक।